जी नाज़रीन, करमपुर मामा सां बदअमनी के हवाले से ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। नामालूम चोर करमपुर के हिंदू वापारी सेठ छोटोलाल गियाणी जी ऑफिस ॿाहिरां बीठल 2018 सीडी मोटरसाइकिल चोरी करे फरार थी विया आहिनि। जी नाज़रीन, करमपुर मामा सां बदअमनी के हवाले से ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर के हिंदू वापारी सेठ छोटोलाल गियाणी जी ऑफिस ॿाहिरां बीठल सीडी मोटरसाइकिल 2018 नामालूम चाबी चोर चोरी करे फरार थी विया आहिनि। करमपुर में बदअमनी ते हिन वक्त ताईं कंट्रोल न थी सघियो आहे। शहर में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते चोरी थियल 10 मोटरसाइकिलूं पुलिस वापसि न कराए सघी आहे। शहर के दुकान में रात जो चोरी जो वारदातूं मामूल बणियल आहिनि। करमपुर पुलिस अघूर निंड सुतल आहे। इलाइक़े में चोरनि तर तपाए ॾिनो आहे। ऐसे जो करमपुर की नाकाम हिकमत अमली सबबि इलाइक़े वासी रातियूं जागी गुज़ारण ते मजबूर आहिनि। SSP कश्मीर कंदकोट के हुकुम ते खरड़ो शाख ते कायम पुलिस चौकी ते मुक़रर अहलकारनि खे SHO हटाए छॾियो आहे। ॾोहारनि के आम लंघ ते कायम चौकी के ताला लॻल आहिनि। ज़रियनि मूजिब SHO करमपुर हुसैन अली शाहानी ॾोहारनि की फरमाइश ते चौकी बंद कराए छॾी आहे। शहरनि SSP कश्मीर कंदकोट अमजद अहमद शेख खां मुतालबो कयो आहे त SHO हुसैन अली शाहानी के हटाए कंहिं फ़र्ज़शुनास ऑफिसर के करमपुर थाने ते मुक़रर कयो वञे त जीअं इलाइक़े वासी सुख जो साह खणी सघनि। हर वक्त आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।